दादा छा तो करें बा बाबू साहब साईं चांहि था पियूं। चांहि हा इहो चांहि पैसनि जो कादर जी धिके ॼणा माण्हू कान्हे मुख़्तलिफ़ आहे। 50 रुपए जी चांहि थी वई आहे ऐं उहे वक़्त हूंदा हुआ जॾहिं रुपए चांहि हूंदी ऐं चांहि अहिड़ी हूंदी जो ढुक भर त ॼणो माओ थो खाए। हाणे 50 रुपए ते चांहि पी त हियां खणी अलाए छा थो अंदरि वञे। चांहि वञण खां पोइ रुॻो गुड़काट अंदरि में गुड़ 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 अलाए कहिड़ा खीर अची विया आहिनि अलाए कहिड़ियूं चांहियूं अची वियूं आहिनि। बसि छा कजे दौर उहो भलो माण्हू ईमानदार हुया माण्हुनि में सचाई हुई महिमान नवाज़ी कुर्बा। हाणे भाउ जो दुश्मन पीउ पुट जो दुश्मन माउ धीउ जो दुश्मन अलाए किथे वञी पहुता। ॿियो छा ॿुधाए चांहि त पीओ न वञे न ठरी चांहि ठरी वई त पोइ छा आहे। भला इहो अकेलो पीअंदे मूंखे केरु ॾे चांहि उहे वक़्त खाई वई बा ॿ ढुक भरे तोखे चांहि ॾींदासीं। हाणे 50 रुपए ते चांहि आहे। भला थोरो थोरो ईअं मिड़ई हा चुस्को हा चांहि पीआं पोइ ख़ाली कोप ॼाए थो त हाणे पोइ ख़ाली कोप मां झटकींदोमांसि ओ बा हाणे उमेद ई न रखूं कमे त को मां बीठो त को चांहि जी सलाह कंदो। भली सलाह न बि करे पर तूं त हाणे पीअंदो हाणे तूं त ॾे न हाणे छॾ त नज़र न हणजां यार छॾ त सही हाणे ॾे छो न बाबा छॾ त सही छॾ यार अरे छॾ यार हा 50 ते चांहि वधी आहे ॾिसे नथो ज़ुल्म लॻो पियो आहे। 10 रुपया मां बि ॾियां थो ओ बा 10 रुपए रेवड़ी बि न मिलंदी चांहि त यार छॾ सही नज़र न हणजां यार सभु कहिड़ा माण्हू पिया हिकिड़ो चांहि जो ढुक बि हे आहे गुलाम कादिर वेलाटार। हा जिथे बि ॾिसो चांहि त पीअणो हुते मथो पीउ रहंदो आहे वरी हथु चांहि जो बि मुंहिंजो पीउ ईंदो आहे पैसा भरिया मां हे ॼणो मुंहिंजो पीउ आहे जो मां हिनखे सलाह कयां।